अस्सलामुअलैकुम या अली मदद आहियां महर फ़कीर। हिन वक़्तु विंदर बलोचिस्तान में बीठो आहियां ऐं सुबुह सवेर कराची खां निकितो हुयुसि। घुमंदो घुमंदो प्यार सां मुहबत सां मुख़्तलिफ़ स्टॉपनि ते बीहंदो विंदर पहुतो आहियां। हीअ रस्तो वञे थो कोयटा जे तरफ़ ऐं हीअ विंदर जो शहर आहे। हीअ मां पुल ते बीठो आहियां। ठीकु आहे, हीअं थी ही गाॾियूं विंदर खां अचनि थियूं। हीअ रस्तो शहर विंदर जो आहे। हीअ ॾिसो ही पोइ हिते विंदर जो शहर आहे। ठीकु आहे। बस असां वरी हितां वापसी कंदासीं कराची। कुझु टाइम विंदर में तरसी चांहि वग़ैरह पी मानी वग़ैरह खाई वरी अलाह ख़ैरु कंदो कराची वेंदासीं। वरी रस्ते ते गॾाणी जो प्रोग्राम बि आहे। वियासीं त ठीकु आहे, न वियासीं बि ख़ैरु आहे। बाक़ी अलाह ख़ैरु कंदो। दिलि दुआ में यादि कजो। अलाह ताला मूंखे ख़ुशि रखंदो, असांखे बि ख़ुशि रखंदो। जग जो ख़ैरु सभ जो ख़ैरु दुआ यादि कंदा कयो। सो मोकिलणी न आहे। अला वाही महर फ़कीर विंदर बलोचिस्तान पाकिस्तान सदा सलामत जिए पाकिस्तान। अस्सलाम वालेकुम या अली मदद खुदा हाफ़िज़ महर फ़कीर।